सबब फोन है सोना तो साड़े छो केड़े सबब फोन कसम मौला जो मुझाए छजई या अथमोल ओ कोल पारे कौन अब्दुल वाहिद शाह अजीब तो उसा नजाकत में जरिया जानी उसा गुलजार ढोलकारा मिठड़ा जानी ऐं मुख्तियार बाजियारा मिठड़ा जानी अली अकबर तव्हांजे साम्हूं छा जो आशिक महबूब जी पाणत में यारी मोहब्बत हुजे ऐं सूमरे करन ही कलाम पसंद कयो आ ही अब्दुल वाहिद शाह जिंजो मूं बैत ॾिनो इहो सदाईं तालिब शाह सां कठी हूंदो आहे दोस्तो छा जो आशिक महबूब जी पाणत में दिलि हुजे ऐं हिक ॿिए सां वाइदा कौल करार हुजनि छा जो कुझु टाइम अहिड़ो अची वियो आशिक जो महबूब कंहिं प्रेशर में अची हो त अकुलमंद माण्हू हो उसा नज़ाकत पर कंहिं दवा में या कंहिं प्रेशर में अची अचानक तंग थी अचानक हिकिड़ो वॾो मच ॿारे उन में बाहि ॾेई फोन खे साड़े छॾी आशिक इंतज़ार कंदो रहियो त मुंहिंजे जानी जो फोन मूं वटि कोन हुयो छो जो ॾींहं में 10 दफ़ा कालूं कंदड़ माण्हू जे राब्तो न थी 2-3 ॾींहंनि खां पोइ उन पाड़े जो या उन ॻोठ जो माण्हू मिलियो उन खां आशिक ने माण्हू हथ दॿजा ॿधे पुछा पियो करे त अदा तूं इन ॻोठ जो माण्हू आहीं ऐं फिलहाल माण्हू वटि मुंहिंजो यार नंबर हुयो फोन जो ऐं मुंहिंजी दोस्ती हुई तक़रीबन 2-3 ॾींहं गुज़री विया आहिनि मुझो राब्तो उन माण्हू सां कटिजी वियो आहे इन जेका तोखे ख़बर चार आहे अदा उहो माण्हू उन आशिक खे ॿुधाए पियो त वॾो हिकिड़ो मच ॾिठोसीं उन मच ते वञी 2-3 ॼणा पहुतासीं उन मच ते वञी पहुतासीं त पुछा कईसीं त ही बाहि छा जी आहे तो आशिक जो महबूब ज़ारो ज़ार रोए पियो उन खां 2-3 ॼणा पुछा करण लॻा त ही छाजो मच अचे मुंहिंजो फोन हुयो कंहिं मूंखे तंग कयो उन तंग मां अची करे इन फोन खे मूं बाहि ॾेई छॾी आहे इहा ॻाल्हि आशिक ने माणे ॿुधण सां आशिक जा त हौसला ई खता थी विया तालिब शाह सैलानी ज़ारो ज़ारो ई पंहिंजे दोस्त खे कहिड़ो पियो डोरा पियो ॾे ॾिसी छा पियो चए ओ फोन बि साड़े बाहि में ॿारे हाणे ख़ुशि थी तूं ख़तरा तारे हाणे ख़ुशि थी तूं ख़तरा तारे फोन बि साड़े बाहि में ॿारे फोन बि साड़े बाहि में ॿारे हाणे ख़ुशि थी तूं ख़तरा तारे हाणे ख़ुशि थी तूं ख़तरा तारे असांजा दोस्त लाइव ॿुधनि पिया अली अकबर जे तरफ़ां महिरबानी लख कुर्ब मुंहिंजा जानी
अजकल शादी अजकल वाड़े वावा जा खोल तो पारे वाड़े वावा जा खोल तो पारे आने कुछ थी तू खतरा तारे आने कुछ थी तू खतरा तारे कलामी शायर मुझे जानी मुझे सिलेक्शन मास्टर साहब ने थीबो कंपनी में सामू उठवा बेवस्ती नाले रे मिश्रा में छातो थे बोचे साहेब वो सलम हाने साथी दो साहेब दिना मौला तो जाने मौला तो जाने बोचे साहेब वो सलम हाने साथी दो साहेब दिना मौला तो जाने तो जाने कुलियों में दलता पानी तो वारे कुलियों में दलता पानी तो वारे आने कुछ थी तू खतरा तारे आने कुछ थी तू खतरा तारे फोन भी साड़ी बाहे में बारे फोन भी साड़ी बाहे में बारी आने कुछ थी तू